नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर भरिसां ॻोठ दाइम ख़ान ख़ासकेली जे रवासिन पोरितन रोशन अली ख़ासकेली नायब अली ख़ासकेली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 8 मई नायब रोशन अली जी ज़ाल मसामत आयशा जेका वज़ीर लाशारी जी धीअ ऐं 3 ॿारनि हिकु न्याणी ऐं 2 पुटनि खे अगवा कयो वियो आहे, जंहिंजी फ़रियाद B सेक्शन थाणे ते दाख़िल थियल आहे। हिन चयो आहे त बासर वॾेरो ज़मीर लाशारी ऐं संदसि साथारी अमीर लाशारी वहीद लाशारी ऐं 3 नामालूम जवाबदार अगवा में शामिल आहिनि, पर पुलिस जवाबदारनि सां बिठ बणियल अगवा थियलनि खे बाज़ात करण लाइ बजा उल्टो असांखे परेशान करे रही। रोशन अली चयो आहे त मुंहिंजे तारनि हिकु साज़िश तहत मुंहिंजो अलतल विकामे छॾियो आहे ऐं हाणे वरी हिकु ॿी साज़िश तहत मुंहिंजा ॿार ऐं घरवारी अगवा कराया आहिनि ऐं मूंखे शक आहे त मुंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि खे मुंहिंजे तारनि ऐं मुज़ाकरा जवाबदारनि गॾिजी पैसनि एवज़ विकिरो कयो आहे। हिननि IG सिंध ऐं DIG सखर ऐं SSP खैरपुर खां वाक़े जो नोटिस वठी अगवा थियल ज़ाल ऐं घरवारनि खे बाज़ात करायो वञे, अगवा में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। बाद में हिनखे चयो त असांजे ट्रक ते रह मज़दूरी कर, तूं असांजो पंहिंजो आहे। गुरगड़ी पुल में हिन वहीद लाशारी सां पंहिंजे भाणेजे सां गॾु ज़मीर लाशारी हिनखे बि किराए ते जॻह वठी मौक़े जो फ़ाइदो वठी हीउ ॻोठ घुमणु आयो आहे। ज़मीर हुसैन लाशारी अमीर हुसैन लाशारी पंहिंजे हिन भाणेजे वहीद हुसैन लाशारी सां गॾु हिन जी घरवारी ऐं 3 ॿार अगवा करे छॾिया आहिनि, जिन जो 8 महीननि खां वठी कोई ॾस कोन्हे। असां SHO कोड जी वटि पेश थिया आहियूं ऐं उबतड़ केस असांजे मथां। असां जेको केस कयो हिन मुंहिंजे चाचे ऐं हिन जे सहुरे वज़ीर हुसैन लाशारी आहे लुकमान में रहंदो, उन्हनि जेको केस कयो उनजी काई तदारत न थी रहंदो। असां भाइटनि खे धमकियूं, असांखे तक़रीबन हफ़्ते जे अंदरि अंदरि हू पुलिस में खणाईंदो आहे, चवंदो आहे पंहिंजे चाचे खे चयो त ज़ाल ऐं ॿारनि जी कचर छॾियो। SHO कोड जी वटि असां पेश थिया आहियूं, इहे ई धमकियूं। SHO साहिब जो किथे फ़ैसिलो कर, फ़ैसिलो न कयो। DSP शाल साहिबु हुयो, उन वटि असांखे टंगराए खणी विया, उन चयो फ़ैसिलो कयो, फ़ैसिलो न कयो। पाण फरियादी थियो आहे असांजे मथां SP ऑफिस खे रखो, हज़ारे खजूं अथसि, 100 एकड़ ज़मीन अथसि, 3 चइनि खजनि जी हेठी ख़बर साड़े ऐं असांखे बिल्कुलु बदिराईंदो आहे। कल्ह इनायतुल्ला सुमरे साहिबु 7.5 कलाक असांखे तकलीफ़ ॾिनी आहे त तव्हां जवाबदार आहियो, तव्हांजा फरियादी ईंदा, तव्हांखे अंदरि कानून वटि इंक्वायरी आहे। 7.5 कलाक असां तकलीफ़ काटी आहे, सॼो ॾींहुं उन बुक ते फरियादी लड़ियो न आहे जो साईं इंक्वायरी थिए। जेकॾहिं असां कूड़ा आहियूं त किथे बि वेही असांजी इंक्वायरी कराए, न त अलाह जे वास्ते 3 ॿार आहिनि, हिकु माई आहे, हे मिसकीन आहे, तव्हां का हिन जी तदारत कयो। हिन वटि एतिरो पैसो न आहे जो साईं FIR कटराए या मथे काॾे ऑफिस में। रोशन अली वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेब